नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त एहसास कफ़ालत प्रोग्राम में मिलंदड़ इमदादी रक़म वठण लाइ आयल मुस्तहक़नि जा फिंगर प्रिंट मैच न थियण करे इमदादी रक़म खां महरूम बणियल इलाइक़े वासीअ भरिया सिटी नादरा ऑफिस खुलंदे ऑफिस ॿाहिरियां शहरी ऐं आसे पासे जे इलाइक़े जे पीरसन औरतुनि ऐं मर्दनि जी फिंगर प्रिंट मैच कराइण लाइ रश लॻी वई आहे। सख़्त गर्मी सबबि फिंगर प्रिंट मैच कराइण लाइ ईंदड़ पीरसन औरतुनि मर्दनि जी रश सबबि गर्मी ऐं पीउ में करोंडी वासी पीरसन उमर अलदीन सोलंकी बेहोश थी पई। बेहोश पीरसन खे गणती जोगी हालत में भरिया सिटी अस्पताल मुंतकिल कयो, जिते तबे इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं त केतिरियूं पीरसन औरतूं मर्द बेहाल थी विया आहिनि। इंतज़ामिया SOPs तहत अमल करण में मुकमल नाकाम थी वई। शहरी रश सबबि कोरोना फैलजण जो ख़दशो ॾेखारे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।